जी नाज़रीन, मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 4.25 करोड़ रुपए जी बजट रखंदड़ मिरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल जंहिंमें 222 बेडनि ते जेका मुश्तमिल आहे, जिते डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। एतिरे ताईं कुझु अहिड़ा जेके डॉक्टरनि तक़रीबन 20 खां 40 डॉक्टर अहिड़ा आहिनि जेके हिते जॉइनिंग करे विया आहिनि, हाउस जॉब करण विया आहिनि, कुझु वरी जॉइनिंग करे वापसि हलिया विया आहिनि ऐं कुझु अहिड़ा डॉक्टर आहिनि जेके डेपुटेशन ते वियल आहिनि। जॾहिं त सुप्रीम कोर्ट जी अदालत पारां मना हुअण बावजूदि जेके डॉक्टर जेके डेपुटेशन ते वियल आहिनि ऐं स्पेशल डॉक्टर मिरपुर ख़ास जी सिविल हॉस्पिटल में न हुअण जे करे इस्पताल जेका रेफर सेंटर बणियल आहे, अहिड़ी तरह जेका उमरकोट जी जेका सिविल इस्पताल आहे उते बि ताज़ो एंटी करप्शन पारां दवाउनि जी मद में जेके हिननि खे पैसा अचनि था, उते छा पियो 2.5 करोड़ रुपए जो उते गबन हो, जंहिं ते एंटी करप्शन उमरकोट ते केस दाख़िल करे छॾियो ऐं उन में केस में जेको अकाउंटेंट आहे रमेश कुमार मेहश्वरी, इहो 15 सालनि खां करे उमरकोट जी इस्पताल में आहे। उमरकोट में जेके बि मरीज़ अचनि था उन्हनि खे रेफर करे था छॾनि, उते जेकॾहिं मरीज़नि खां पुछिजे थो उन्हनि खे दवाऊं नथा ॾियनि ऐं अहिड़ी तरह 2 MS जेके अॻूणा हुआ, हिकु रिटायर थी वियो ऐं हिकु ॿियो MS आहे, उन्हनि ते बि कोई एंटी करप्शन पारां केस दाख़िल करे छॾियो। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हिकु तरफ़ जेॾीमहिल FIR दाख़िल थींदी आहे कंहिं बि सरकारी मुलाज़िम ते, उनखां पोइ हुनखे जेको उतां खां रिलीव कयो वेंदो आहे, मगर हू एतिरो रमेश कुमार मेहश्वरी जेको अकाउंटेंट आहे, जिन ते इल्ज़ाम न 2.5 करोड़ रुपए जो दवाउनि जी मद में गबन कयो अथनि, उहो हिन वक़्तु बि पोस्टिंग ते आहे, उतां खां पंहिंजी जेका बेल करायो उन खां पोइ वरी दोबारा पोस्टिंग ते आहे। अहिड़ी सूरत में असीं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं सिहत खाते तरफ़ां हिकु त वॾियूं दावाऊं कयूं थी वञनि त असां सिहत ऐं तइलीम इहे सभु सुधारींदासीं, जॾहिं त सिंध हुकूमत जूं इहे दावाऊं आहिनि त असां हिननि खे बहितर करे छॾियो आहे, अञा बि वधीक बहितरी ॾे वञूं पिया। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे त ताज़ो मिरपुर ख़ास में हिकु 2 ऑर्डर जेके जाली आया हुआ, जेको सेक्शन ऑफिसर जी सही सां थियल आहे, असीं तव्हांखे उहो स्क्रीन ते जेके ऑर्डर जो कापियूं सिंध TV न्यूज़ खे जेके हथ आहियूं उहो ॾिसूं त जेको मोहम्मद बिलाल सनाफ मोहम्मद हुसैन जेको जूनियर क्लर्क मिरपुर ख़ास में जेको अॼु उहो ऑर्डर करायो, उन खां वसीम अकरम उहो जेको डिस्पेंसर 2 जाली ऑर्डर कराया, उहे ऑर्डर जी उतां खां कराची सेक्शन ऑफिसर खां कराए जॉइनिंग बि ग़लति थी। DHO मिरपुर ख़ास जी जेका ग़लति सिग्नेचर कई, जीअं DHO मिरपुर ख़ास वटि ऐं जेको DHO ऑफिस पहुता त उन्हनि में जेॾीमहिल ॾिठो त हुननि खे उहो ऑर्डर फेक लॻा, हुननि पंहिंजे आला इख़्तियारनि खां राब्तो कयो, उन्हनि जो चवणो त हिननि खे गिरफ़्तार करायो वञे। अहिड़ी तरह जेको सिहत खाते पारां पुलिस घुराई, मगर हू जेके 2 ॼणा ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त सिहत खाते जे अमलदार सां मिली भगत करे उहो उतां खां फ़रार थी विया, मगर पुलिस उते सिर्फ़ु उन्हनि खां जेके हिन खां पहिरीं जेको उन्हनि बयानु वरिता, पुलिस खे उहो बयानु वरिता अची विया। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे त असांजे ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त ॻुझ गोह जे अंदरि 25 खां वधीक सिंध जे अंदरि अहिड़ा जेके ऑर्डर थिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में विया आहिनि। हिननि जो बि ॿियनि ज़िलनि सां तालुक़ु हो, जंहिंमें मोहम्मद बिलाल आहे उनजो तालुक़ु बदीन सां हो ऐं वसीम आहे, उन लाइ न पियो ॿुधायो वञे त कहिड़े ज़िले सां, मगर हिननि जाली जॉइनिंग कई आहे, जाली ऑर्डर खणी आया आहिनि। मिरपुर ख़ास जे DHO पारां हुननि खे जॉइनिंग न करणु ॾिनी ऐं हुनखे जेॾीमहिल रोकियो त उनखां पोइ उतां खां फ़रार थी विया। इहे हिन सिहत खाते जा जेके वधीक जेके सुधार आणींदा। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदा ज़िले जे अंदरि मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि जेके बि इस्पतालूं हेठि मुख़्तलिफ़ तालुक़नि में उते बि का बि सिहत जी सहूलियत कोन्हे ऐं जॾहिं मिरपुर ख़ास जी हेडक्वार्टर इस्पताल में अचूं था उन महिल उते बि हिकु बजट घटि हुअण जे करे ऐं एतिरी इस्पताल तमामु घणी 1 सदी पुराणी इस्पताल आहे, हालत तमामु ख़स्ता आहे, जंहिंजे करे माण्हू तमामु घणो सख़्तु परेशान थियनि था। अहिड़ी तरह असीं तव्हांखे ॿुधाईंदो त मिरपुर ख़ास में जेके डॉक्टरनि जी खोट आहे या जेके स्पेशल डॉक्टर न आहिनि, उन हवाले सां अचो त सिंध TV न्यूज़ पारां जेके अंग अखर मिलिया आहिनि, उहा रिपोर्ट तव्हांखे ॾसियो त सिंध TV न्यूज़ खे जेके अंग अखर मिलिया आहिनि, हिन रिपोर्ट में उहे अंग अखरनि जेके पोस्टूं आहिनि डॉक्टरनि जूं ऐं उन खां अलावा डॉक्टर हिते अचनि नथा, जेकॾहिं अचनि था उहे बाअसरनि, हिकु पंजाब हलिया था वञनि ऐं ॿिया वरी ॿिए पासे कराची हलिया था वञनि, टिया वरी हाउस जॉब करणु वञनि था। इन करे त सिर्फ़ु पघार हितां खणनि था, बाक़ी हिते न आहिनि, जंहिंजे करे मिरपुर ख़ास जी सिविल इस्पताल रेफर सेंटर बणिया। अचो त हीअ रिपोर्ट तव्हांखे ॾसियो त हिन रिपोर्ट जे अंदरि केतिरी डॉक्टरनि जी खोट आहे। मिरपुर ख़ास डिवीज़न जे हेडक्वार्टर जी सिविल इस्पताल जेका 222 बेडनि ते मुश्तमिल आहे। सिविल इस्पताल जी दवाउनि जी बजट 4.25 करोड़ हुई। हाईकोर्ट जे हुकुम बैदि इहा बजट वधी 15 करोड़ कई वई। पहिरें साल में 9 करोड़ मिलिया, जंहिं मां ॿीहर पुराणी बजट 4.25 करोड़ मिले पई। सिविल इस्पताल में सेक्शन डॉक्टरनि जी पोस्टुनि जो तइदाद 262 आहे। 160 मुक़रर डॉक्टर मां 40 डॉक्टर गायब, 102 डॉक्टरनि जो पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। 40 गायब डॉक्टर मां कुझु डॉक्टर जॉइनिंग बैदि लापता थी विया आहिनि, कुझु डॉक्टर हायर एजुकेशन लाइ वियल आहिनि ऐं कुझु डॉक्टर सुप्रीम कोर्ट जे पाबंदी बावजूदि डेपुटेशन ते ॿियनि शहरनि में ड्यूटी करणु लॻा। 19 ग्रेड जे एडिशनल मेडिकल सुपरिटेंडेंट ऐं चीफ RMO जी पोस्ट पिणु ख़ाली पियल आहे। सीनियर बेहोशी डॉक्टर जूं 2 पोस्टूं, सीनियर गायनोलॉजिस्ट जी 1 पोस्ट, ऑफिस सुपरिटेंडेंट जी 1 पोस्ट ख़ाली पियल आहे। सीनियर कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर, सीनियर फिजिशियन, सीनियर रेडियोलॉजिस्ट ऐं सीनियर सर्जन जी 1 पोस्ट ख़ाली पियल आहे।
सीनियर वुमेन मेडिकल ऑफिसर, सीनियर ENT स्पेशलिस्ट, सीनियर ऑर्थोपेडिक सर्जन, चीफ स्पेशलिस्ट, सीनियर चेस्ट स्पेशलिस्ट, सीनियर नेफ्रोलॉजिस्ट जी पोस्ट पण खाली पियल। अरिड़हें ग्रेड में कार्डियोलॉजिस्ट, सीनियर कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर, शुगर जे डॉक्टरनि जी पोस्ट पिण खाली पियल आहे। नेफ्रोलॉजिस्ट, नेरोलॉजिस्ट जे हिकु ऐं अखियुनि वारे डॉक्टर जो 2 पोस्टूं पिण खाली पियल आहिनि। पीडियाट्रिशियन जूं 2 पोस्टूं, सोनोलॉजिस्ट जी 1, रेडियोलॉजिस्ट जी 1 पोस्ट, RMO जी 1 पोस्ट, डायबिटीज जी 1 पोस्ट, मेडिकल ऑफिसर मेल ऐं फीमेल जो 2 पोस्टूं पिण खाली आहिनि। मिरपुखा सिविल अस्पताल में इंतज़ामी पोस्टूं पिण खाली आहिनि, जंहिंमां 17हें ग्रेड जो अकाउंट ऑफिसर, बेहोशी वारा डॉक्टर जे असिस्टेंट जे 1 पोस्ट, असिस्टेंट डिस्ट्रिक्ट नर्सिंग ऑफिसर जे 1 पोस्ट पिण खाली पियल आहे। ह्यूमन रिसोर्स मैनेजर जे 1 पोस्ट, IT इंजीनियर जे 1 पोस्ट, ट्यूटर सेंटर जे 1 पोस्ट, नर्सिंग सिस्टर जो 2 पोस्टूं खाली पियल आहिनि। सिविल अस्पताल में कंप्यूटर ऑपरेटर जो 8 पोस्टूं, बायोमेडिकल टेक्नीशियन जो 2 पोस्टूं पिण खाली आहिनि। उनका सवाइ ग्रेड 1 खां 9 ग्रेड में लेडी हेल्थ वर्कर, नायब कासिद, सैनिटरी वर्कर, सिक्योरिटी गार्ड, चौकीदार समेत ॿियूं 83 पोस्टूं खाली पियल आहिनि। मिरपुखा सिविल अस्पताल में सिहत जी सहूलियतुनि जी खोट बरक़रार, अस्पताल रेफर सेंटर बणियल। सिविल अस्पताल में लॻल अल्ट्रासाउंड मशीन एतिरे अरसे खां ख़राब हुजण करे ग़रीब मरीज़ ख़ानगी लेबोरेटरी तां अल्ट्रासाउंड कराइण ते मजबूर। सिविल अस्पताल में एक्सरे मशीन पण पुराणी थियण सबबि सही एक्सरे नथा थियनि। नाज़रीन, हिन रिपोर्ट जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त टोटल जेका फिगर हुई, केतिरा डॉक्टर आहिनि, केतिरी डॉक्टरनि जी खोट आहे, केतिरा डॉक्टर हिते आहिनि या जेके कमु कनि था, या हितां खां DHO ऑफिस में कुझु अहिड़ा डॉक्टरनि जेके डेपुटेशन ते वियल आहिनि, कुझु अहिड़ा डॉक्टरनि जेके हितां खां डेपुटेशन ते वियल आहिनि, कराची जे अंदरि कमु कनि था या जॉइनिंग करे वापसि विया आहिनि। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन खां पहिरीं सिहत खाते में DHO जेके हूंदा हुआ, उन्हनि खे सभु पावर हूंदा हुआ, उहो जेकी सिविल हॉस्पिटलूं विज़िट कनि, पूरे ज़िले जूं जेके इस्पतालूं विज़िट कनि, उनखे मॉनिटरिंग कनि। अगरि को मसइलो थिए थो, किथे इशू थिए थो, त उनखे जेको उहा हाईलाइट बि थींदा हुआ। ऐं हाणे जेके ख़ुदि मुख़्तियार आहिनि, जेके बि MS आहिनि, उहे बिल्कुलु ख़ुदि मुख़्तियार आहिनि, जंहिंजे करे DHO खे सिर्फ़ु जेको आहे सुपरवाइज़िंग लाइ रखियो वियो आहे। किथे को अहिड़ो इशू थिए थो त उते उन्हनि खे जे करे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो थो वञे। बाक़ी हुननि वटि का बि बजट वग़ैरह न आहे। हिकिड़ो पहिरीं हूंदो हुयो त बजट जेका हूंदी उहा DHO जे अकाउंट में ईंदियूं हुयूं, उहा जेका इस्पतालनि जे अंदरि परचेसिंग कंदा हुआ जेके दवाउनि जे मद में। हिन वक़्तु DHO जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिर्फ़ु हिकु सुपरवाइज़िंग करे थो। हिन वटि जेको 2 तालुके इस्पतालूं आहिनि, जंहिंमें डिगड़ी ऐं कोट गुलाम अहमद, इहे DHO जे अंडर आहिनि, पर इन्हनि जी बजट जेके उन्हनि MS जे हवाले आहे, उहा DHO सां को बि उनजो वास्तो करे। ज़िले में टोटल जेका 5 रूरल हेल्थ सेंटर आहिनि, 38 बेसिक हेल्थ सेंटर आहिनि, ऐं हिकु जंहिं में बंदि पियो आहे। 17 जेके डिस्पेंसरियूं आहिनि, उन खां अलावा 97 जेके आहिनि सेंटर जेके आहिनि, उहे सिहत जा जेके इदारा आहिनि, उहे जेके PPHI वठनि, जंहिं मंझां 38 जेके बेसिक हेल्थ सेंटर आहिनि, 34 डिस्पेंसरियूं आहिनि, 14 डिस्ट्रिक्ट काउंसिल जो डिस्पेंसरियूं आहिनि, 11 जेका मदर चाइल्ड हेल्थ सेंटर उहे आहिनि, ऐं 2 यूनानी शफ़ाखाना आहिनि। रूरल हेल्थ सेंटर जी जेका बजट आहे IHS वटि हूंदी आहे। उन खां डिस्पेंसरी में जेके इहे BHO जी बजट जेका उहा बि PPHI वारनि जे वटि हूंदी आहे। अहिड़ी तरह 37 जेके डिस्पेंसरी उहे आहिनि जिन जो स्टाफ मंज़ूरु आहे, दवाउनि जी बजट बि न आहे, सिर्फ़ु स्टाफ मंज़ूरु आहे। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधायां, ज़िले में सिहत जी एतिरी त ख़राबु सूरत हाल आहे। उन सॼी सूरत हाल जे हवाले सां असांखे जेको जॉइन कयो आहे डॉक्टर मुश्ताक शाह लकियारी, जेको मिरपुखा जो DHO आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। सभ खां पहिरीं साईं तव्हां असांखे ॿुधाइजो, डॉक्टर मुश्ताक शाह साहिबु, सिहत खाते पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं सिहत जे सुधार लाइ, मगर ज़िले जे इस्पतालनि जी हालत असीं ॾिसूं था, तमामु ख़स्ता इस्पतालनि जी हालत आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा जीअं त एज़ ए डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि सॼे डिस्ट्रिक्ट में जेके आहिनि, हिकिड़ी सिविल अस्पताल आहे, 2 तालका अस्पताल आहिनि, तालका अस्पताल डिगड़ी ऐं तालका अस्पताल कोट गुलाम अहमद, 5 असां वटि RHC आहिनि, ऐं ॿिया BHO ऐं गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ आहिनि, जंहिंमें 38 BHO असांजा फंक्शनल आहिनि ऐं 17 असांजा जेके आहिनि गवर्नमेंट जूं डिस्पेंसरियूं उहे बि असांजूं फंक्शनल आहिनि, जेके अंडर द सुपरविजन ऑफ PPHI जे कमु थियूं कनि, जेके असां PP नोड ते गवर्नमेंट उन्हनि खे असाइन कयूं आहिनि। RHC जेके आहिनि उहे आहिनि IHS जे हवाले। हा, तालका अस्पताल ऐं DHQ उहा गवर्नमेंट पाण वटि रखिया आहिनि, पर उहे बि ख़ुदि मुख़्तियार इदारा आहिनि ऐं पंहिंजी उन्हनि जूं बजेटूं, मेडिसिन जी उन्हनि जी वठण जी सलाहियत उहा उन्हनि जी पंहिंजी आहे। DHO सिर्फ़ु उन्हनि जी कंट्रोलिंग ऐं सुपरविजन करे सघे थो त का अहिड़ी शइ जिथे का ख़राबु हुजे, को मसइलो हुजे, त कहिड़े तरीक़े सां वठनि था, हुननि जे उसूल मुताबिक़ उहा शइ उन्हनि मुताबिक़ हुजे। असां बसि इहा ई रिक्वेस्ट कंदासीं तव्हांजे थ्रू पंहिंजी हेल्थ डिपार्टमेंट खे त जेके असांखे डॉक्टर हिते थियो त डिवीज़न जो हब आहे ऐं इहे चैलेंजिस असां फेस कयूं था,
इवन जो पोलियो आहे, EPI आहे, सर्वेलेंस आहे, कोविड आहे, जेको हींअर इमरजेंसी आहे, वर्ल्ड वाइड इमरजेंसी आहे, जंहिंमें असां चैलेंज फेस कया आहिनि ऐं उन जा हिकु हिकु सेक्टर आहे। डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधाइजो छा तव्हां DHO आहियो, तव्हांजा पावरलेस आहिनि उहे जेके बजटूं सभु उन्हनि MS जे हवाले आहिनि, तव्हांखे रुगो सुपरवाइज़िंग करणी आहे, अगरि किथे शिकायतूं अचनि थियूं तालुके अस्पतालनि जे अंदरि पोइ तव्हां कहिड़ियूं इंक्वायरियूं कंदा हूंदव, जेकॾहिं ज़ाहिर आहे हू त चवंदा त DHO जो हुन सां वास्तो ई कोन्हे, अस्पताल हुनजे हवाले कोन्हनि। जीअं तव्हांखे मां ॿुधायो अर्ज़ु कयुमि त जेके बि ॿाहिराड़ीअ में अस्पतालूं आहिनि उहे आहिनि गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ ऐं बेसिक हेल्थ यूनिट। उन्हनि जी कंट्रोलिंग अथॉरिटी जेको असां प्राइवेट पार्टनरशिप ते करे छॾियोसीं उहे आहिनि PPH जे अंडर में। उते असांजो स्टाफ बि कमु करे थो। हा, उहे आहिनि 6 ॾींहं 8 कलाक हलण जे लाइ। उहे उन्हनि खे 24 कलाक जा MCH सेंटर आहिनि, जेके मदर चाइल्ड हेल्थ सेंटर आहिनि उहे, या अहिड़ा BHU प्लस जेके आहिनि उहे कुझु हलनि था। असां उन्हनि खे वञी उन्हनि जी शिकायत ते ऐं असां पाण बि वञी सिर्फ़ु सुपरवाइज़ करे सघूं था। बाक़ी असांखे ॿियो इख़्तियार न आहे त का उन्हनि का मेडिसिन वठी ॾेई सघूं या हुननि खे को असां HR का उन्हनि खे को माण्हू ॿियो को ॾेई सघूं या असां पाण हायर करे सघूं जंहिं तहत को असांजा चैलेंजिस घटि थियनि। त इहा सर डिस्ट्रिक्ट अस्पताल मिरपुर ख़ासि जेका अरबनि रुपयनि जी लागत सां केतिरे अरसे खां जेका ठहे पई ऐं उनखे कमु अञा ताईं कंप्लीट न थियो आहे, ताज़नि बरसातनि जे अंदरि असां उते ॾिठो त हिकु तरफ़ ठहंदी वञे ॿिए तरफ़ ढहंदी वञे, को बि ड्रेनेज जो सिस्टम कोन्हे, को उते पाणी जो सिस्टम कोन्हे। जेकॾहिं कोरोना जा मरीज़ अचनि था उन्हनि खे बि आइसोलेशन सेंटर जो सिर्फ़ु नालो ॾिनो वियो आहे, उन्हनि खे मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल रखिजो। छा सबबु आहे इहो तव्हांजे अञा ताईं हैंडओवर न पई थिए? बसि मां त सिहत खाते जी नाली इन करे न चवंदुसि, छो जो सिहत खाते जी नाली जेकॾहिं हुजे हा त असां आइसोलेशन सेंटर ऐं वैक्सीनेशन सेंटर जेके असां हैंडओवर न हुजण जे करे बि असां उते पंहिंजा एतिरा ट्वीट वरितासीं त बाबा गुड आइसोलेशन सेंटर इन द सिंध ऐं गुड वैक्सीनेशन सेंटर इन द सिंध उहो असांजो थी वियो। ऐं बाक़ी जेके 8 साल 12 साल गुज़री विया आहिनि त उहो असांखे बिल्डिंग जेका आहे उन असांखे न ॾिना आहिनि। जेकॾहिं उहा बिल्डिंग जेका आहे उहा इदारो जेको उन्हनि खे ठाहे थो उहो जेकॾहिं असांखे हैंडओवर करे त असां त बिल्कुलु वठण लाइ तयारु आहियूं, बल्कि असां उहा चाहियूं था त असांखे उहे अस्पतालूं मिलनि त असां उन्हनि में वधीक असां माण्हुनि खे फैसिलिटेट करे सघंदासीं। हीअ असांजी जेका पुराणी अस्पताल आहे उहा वीचारी ख़तमु थी वई आहे, उन जा ख़स्ता हाल। डॉक्टर मुश्ताक शाह साहब महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में जॉइन कयो। जी नाज़रीन, तव्हां डॉक्टर मुश्ताक शाह लकियारी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हाणे हिन जो चवणो त बिल्डिंग अञा असांखे हैंडओवर न थी आहे, मगर हिते खोड़ सारियूं अहिड़ियूं बिल्डिंगूं आहिनि जेके सभु रोलड़े जो शिकार आहिनि। अरबन रुपयनि जा फंड अचनि था, रिवाइज़ बि फंड थियनि था, उन बावजूदि इहे ठेकेदारनि जे हवाले। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त DHO जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, उन्हनि जो इहो चवणो त सिर्फ़ु असां सुपरवाइज़िंग करियूं था। अहिड़ी तरह मिरपुर ख़ासि डिवीज़न जे हेडक्वाटर जेका मिरपुर ख़ासि जे सिविल अस्पताल आहे, हिते चूंडियल नुमाइंदनि जी जेका बेध्यानी आहे, तक़रीबन असां ॾिसूं पिया 1 सदी पुराणी अस्पताल आहे, उन में सिर्फ़ु जेको आहे हिकु दफ़े को रोड ठहियो आहे या पाणी जी लाइन मिली आहे, बाक़ी सॼी अस्पताल खंडरात बणियल आहे। एतिरे ताईं ताज़ियूं बरसाति हुयूं, हर जॻह ते बरसाति जो पाणी अंदरि कमरनि जे अंदरि आयो पिए। जेके मरीज़ हुआ उन्हनि खे एतिरियूं त ॾुखियायूं हुयूं, सिर्फ़ु इमरजेंसी में वेंदा हुआ, उनखां पोइ वरी वापसि हलिया वेंदा हुआ। अहिड़ी तरह जेके प्राइवेट अस्पताल में जे डॉक्टर आहिनि उन्हनि वटि हलिया वेंदा हुआ जेके ग़रीब मिसकिन माण्हू। ऐं हिन वक़्तु जनरल सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जी जेका डॉक्टर सेक्शन पोस्टूं टोटल 262 आहिनि ऐं जंहिंमां ख़ाली 102 ख़ाली पोस्टूं आहिनि ऐं जंहिंमें सिविल अस्पताल मां पघार खणनि था 160 डॉक्टर आहिनि। लॻभॻि जेको आहे 30 खां 40 डॉक्टर उहे आहिनि जेके पघार सिविल अस्पताल मां खणनि था, कुझु हाउस जॉब में वञनि था, कुझु ॿियनि जॻहनि ते आहिनि ऐं कुझु जेके हिते अचण खां पोइ वरी ग़ाइब थी था वञनि। ऐं अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधायां सिंध हाई कोर्ट जी अदालत पारां हिकु ममताज़ जरवारा सीनियर वकील उन पारां हिकु पिटीशन दाख़िल कराई त हिते दवाऊं न पियूं मिलनि, हितां मरीज़ परेशान आहिनि। डिवीज़न जे हेडक्वाटर अस्पताल आहे, हाई कोर्ट जी अदालत पारां हिकु इहो फ़ैसिलो ॾिनो वियो त हिन जी बजट वधाई वञे। डिवीज़न जी हेडक्वाटर अस्पताल आहे, हिकु दफ़े हिननि खे 15 करोड़ रुपया मिली आहे। उहा 15 करोड़ रुपया ऐलान त थियो हो, ऑर्डर थियो हो, मगर उन दफ़े सिर्फ़ु 9 करोड़ रुपया मिली। हाणे सिर्फ़ु हुननि खे जेको आहे 4.25 करोड़ रुपया बजट मिले थी। उहा बजट जॾहिं हिते जी इंतिज़ामिया खां पुॼे थी, हू चवनि था त बजट तमामु घणी खोट आहे ऐं उन करे जेको आहे इहा घटि आहे, जंहिंजे करे असां वटि मरीज़नि जो तइदादु तमामु घणो आहे। ऐं सालियानी जेका बजट हींअर सिर्फ़ु 4.25 करोड़ ऐं एक्सरे मशीन जेका 25 साल पुराणी हिन अस्पताल जे अंदरि पियल आहे, जेको एक्सरे कराइणु वञे थो त उनखे ख़बर न पए छा आहे। उहे ग़रीब मिसकिन माण्हू जेके अचनि था
उहो जेको ॿाहिरां एक्सरे कराइण लिथियो ट्रेप्सी मशीन लॻभॻि 3 करोड़ रुपए जा जेका पथरी जी मशीन हूंदी आहे सिर्फ़ु हिकु कोइल जे करे इंतिज़ामिया जी नाहेली जे करे ज़िले इंतिज़ामिया वटि सिहत खाते वटि फंड बि हूंदा आहिनि उहा जेका नई जेका मशीन पियल आहे उहा जेका हिननि जी गफ़लत जे करे हिकु कोइल जे करे उहा मशीन पई आहे ऐं उहे माण्हू बि जेके मरीज़ अचनि था जेके हीअ जेका मशीन ख़राबु हुअण जे करे उन्हनि खे बि हैदराबाद रेफर थो कयो वञे अहिड़ी तरह जेको अल्ट्रासाउंड जो को बि हिते डॉक्टर मौजूदु न आहे 222 बेडनि ते इहा जेका आहे इस्पताल मुश्तमिल आहे आई सर्जन आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिर्फ़ु मिरपुखास में हिकु आहे एतिरी त OPD आहे जंहिंजे करे आई सर्जन जेको हिकु हुअण जे करे मरीज़ वापसि हलिया था वञनि ऐं जेके मिठी ऐं थरपारकर में आई सर्जन कोन्हे ऐं जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलो OPD जंहिंजी 200 खां 250 जेका आई सर्जन जी आहे उन हवाले सां जनरली सूरत हाल जेका आहे असां जेको हिन वक़्तु MS मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ हर महीने 1.5 महीने 2 महीना जेके अहिड़ा रिटायर माण्हू हूंदा आहिनि जेके 2 खां 3 महीना हूंदा आहिनि उन्हनि खे हिते MS मुक़ररु कयो वेंदो आहे ऐं जॾहिं त डॉक्टर हरचंद जेको हिन वक़्तु मौजूदु MS आहे हू इस्पताल में हुनखे ऑर्डर ॾींदा आहिनि जेकॾहिं महिनत कंदो आहे त ॿिए खां 3 ॾींहं वरी ऑर्डर नओं अची वेंदो आहे हिन वक़्तु बि डॉक्टर मदन लाल आहे उहो आयो पर कुझु ॾींहं रहण खां पोइ वरी हुनजी ट्रांसफ़र थी वई अहिड़े नमूने सां हिन साल जे अंदरि तक़रीबन हर 2-3 महीने MS बदिली थींदा रहंदा आहिनि हिन वक़्तु जनरल सूरत हाल जे हवाले सां असांखे MS जेको आहे डॉक्टर हरचंद उन जॉइन कयो आहे उन सां ॻाल्हि ॿोल था कंदो उनजो छा चवणु डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाइजो त मिरपुखार डिवीज़न जे हेड क्वार्टर जे इस्पताल अक्सर ही शिकायतूं आहिनि त हीउ इस्पताल सिर्फ़ु रेफर सेंटर ठहियलु आहे ॾिसो हाणे जेसि ताईं रेफर सेंटर जो जी ॻाल्हि आहे त बीइंग ए डिविज़नल हेडक्वार्टर हॉस्पिटल ही सेकेंडरी केयर हॉस्पिटल आहे उन खां पोइ जेके टीचिंग हॉस्पिटल्स जिते मेडिकल कॉलेज सां अटैच हूंदियूं आहिनि उहे हूंदियूं आहिनि टर्शरी केयर हॉस्पिटल त हाणे जेका फैसिलिटी या जेके डिपार्टमेंट्स टर्शरी केयर हॉस्पिटल में हूंदा आहिनि उहे सभई तव्हांजे हर ज़िले हॉस्पिटल में मौजूदु कोन हूंदा जीअं मिसाल तौरु न्यूरोलॉजी आहे या बर्न वार्ड आहे या ICU आहे या ट्रामा सेंटर आहे इहे लाज़मी इहे पेशेंट जेके आहिनि उहे असांखे रेफर करणा पवनि था छो जो उहे यूनिट ई हिते मौजूदु न आहिनि इन जे करे उहे पेशेंट असांखे लाज़मी रेफर करणा पवनि था जिन जो कंसल्टेंट असां वटि न आहे जंहिंजो यूनिट या वार्ड असां वटि न आहे त उहे असांखे लाज़मी सिर्फ़ु हिकिड़ा ICU वारा पेशेंट जेके असां ICU में रखणु चाहींदा आहियूं या ICU जी नीड्स हूंदी आहे नीड हूंदी आहे उन पेशेंट खे या सपोज़ हिकिड़ा माइनर बर्न हुजनि त पोइ चलो असां बि उन्हनि खे हिते डील करे था वठूं उन खां पोइ CT स्कैन कोन्हे को न्यूरो सर्जन कोन्हे को इन जे करे मजबूरी आहे असांजी इहे पेशेंट असांखे रेफर करणा आहिनि ऐं थियनि ई उहे रेफर था डॉक्टर साहब स्पेशल डॉक्टर जेके आहिनि तव्हां वटि जेकॾहिं आहिनि ई कोन ज़ाहिर आहे मजबूरन तव्हां हितां खां रेफर कंदो अक्सर माण्हुनि जूं त इहे शिकायतूं अचनि थियूं ॾिसो असां वटि पहिरीं त आउं तव्हांखे डिपार्टमेंट वाइज़ ॿुधाए छॾियां त ताज़ो ई ताज़ो असां वटि हिते असांजो 20 ग्रेड जो पीडियाट्रिशियन हो डॉक्टर हाशिम पंवर साहिबु उहो रिटायर थी वियो आहे LPR ते वियो आहे जहिड़ो रिटायर थी वियो आहे हींअर असां वटि को बि पीडियाट्रिशियन मौजूदु न आहे जॾहिं त पीट्स जी तव्हां ॾिसो पिया हेॾी वॾी बिल्डिंग आहे हेॾो वॾो यूनिट ठहियो पियो आहे ऐं उते हिकिड़ो डॉक्टर आहे जेको अञा FCPS कोन्हे पास पर FCPS करे आयो आहे इन जे करे असां उनखे ज़िम्मेवारी ॾिनी आहे त यार हाणे हाशिम साहिब जे रिटायर थियण खां पोइ तव्हां हिन वार्ड खे लुक आफ्टर करियो छो जो तव्हांजी FCPS कयल आहे पर उहो एक्चुअली आहे 17 ग्रेड जो मेडिकल ऑफिसर आहे ॿियो हिकिड़ो पीडियाट्रिशियन असांजो जेको आहे उहो डिग्री में 3 ॾींहं कमु करे थो डॉक्टर समी 3 ॾींहं हिते अचे थो इंक्यूबेटर ऐं ॿिया जेके बि आहिनि उहे सभई आहिनि पर कंसल्टेंट उते घटि में घटि 3 सीटूं जेके आहिनि पीडियाट्रिशियन जूं ख़ाली पियूं आहिनि त उहे असांखे मिलणु खपनि त जीअं असांजो पीट्स वार्ड त सवलो हले गाइनी असां वटि ठीकु पई हले सर्जिकल वार्ड असां वटि सर्जरी जेका आहे उहा हिकिड़ो ई सर्जन आहे 18 ग्रेड जो सीनियर सर्जन जी बि ख़ाली आहे ऐं हिकिड़ी ॿिए सर्जन जी बि ख़ाली आहे डॉक्टर साहब टोटल केतिरी SNE आहे हिन वक़्तु टोटल तव्हां वटि केतिरा डॉक्टर आहिनि असां वटि तक़रीबन हींअर 60 65 70 जे क़रीब डॉक्टर मौजूदु आहिनि 40 खनि डॉक्टर जेके वैकेंसियूं असां वटि जहिड़ो ख़ाली आहिनि ऐं 20 डॉक्टर असांजा 22 डॉक्टर असांजा जेके या त एब्सेंट आहिनि या पोस्ट ग्रेजुएशन ते वियल आहिनि या जेको आहे सो ॿिए पासे कमु कनि था सस्पेंड आहिनि केतिरा उहे डॉक्टर आहिनि जिन जी जॉइनिंग आहे पघार बि खणनि था डेपुटेशन ते बि हलिया विया आहिनि
ऐं कुझु ॿिए पासे जेके ड्यूटियूं कनि था केतिरा उहे डॉक्टर आहिनि? पघार जेके जिन जी असां एब्सकॉन्डिंग रिपोर्ट मोकिले छॾी आहे सेक्रेटरी साहब खे, हुन में तक़रीबन 3-4 डॉक्टर आहिनि, उहे उन्हनि जी पघार बंदि आहे। बाक़ी जेके डेपुटेशन ते आहिनि उहे त गवर्नमेंट जी डिटेलमेंट ते आहिनि, उन्हनि जो पघार हलंदो। सर 4.25 करोड़ रुपए जी बजट रखंदड़ मिरपुखा सिविल अस्पताल आहे, जॾहिं उते चवनि था त दवाऊं आहिनि ई कोन, जॾहिं तव्हांजे गोदामनि में वञो था त दवाऊं भरियूं पियूं आहिनि, इहा कंहिंजी नाइली आहे? उन जे लाइ नज़ीर साहब आउं तव्हांखे तव्हांजे हिन टीवी जे थ्रू पब्लिक खे इहो मैसेज थो ॾियां त महिरबानी करे तव्हांखे केर बि ॾिसो, असां वटि डिस्पेंसर बि आहिनि, छोकिरा सिखण वारा UTC बि आहिनि, अहिड़ा जाम जेके ट्रेनिंग वठण बि ईंदा आहिनि, उहे बि पर्ची लिखी मिसाल तौर उन्हनि खे कंहिं शइ जी ॾेई था छॾनि, पोइ ख़ुदा ख़बर आहे या उहे लॻाइनि था या लिकाइनि था या को ॿियो चकर हूंदो, त इन करे आउं तव्हांजे हिन TV प्रोग्राम जे थ्रू पब्लिक खे ॿुधायां थो त तव्हां बग़ैर उन इंचार्ज डॉक्टर जे या उन वार्ड जे डॉक्टर जे पुछण खां बिना उहा शइ न वठी अचो। सर 1 सदी पुराणी अस्पताल आहे, जॾहिं बरसाति आई त हर जॻह टिमी पिए, चापड़ किरिया पिए, छा सूरत हाल आहे? जॾहिं डिस्ट्रिक्ट अस्पताल ठहे पई, छाजे करे तव्हांखे कोन पई मिले? हिते कुझु बि को उन केॾी महिल बि हादसो थी सघे लिहाज़ थो। उन लिहाज़ खां ॾिसो, बिल्कुलु ई तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ही 1913 जी बिल्डिंग आहे असां वटि, जंहिंमें कैजुअलिटी तव्हां ॾिठो अॻियां बरसातनि में किरी पई, असांजो डेंटल डिपार्टमेंट किरी पियो, असांजी लेबोरेटरी जा चापड़ा किरी पिया, असांजे ऑफिस जा चापड़ा किरी पिया। हींअर कैजुअलिटी असां M&R मां ठाराई आहे, हिकिड़ो पीट्स वार्ड आहे उनजी मरमत कराई आहे, हिकिड़ो आइसोलेशन वार्ड जेको पाण ते हीट स्ट्रोक जो ठाहियो, हींअर वरी कोरोना जो आइसोलेशन वार्ड करियूं पिया, उन में बेड लॻाए, त उहे असां इन M&R में कुझु मरमत कराई आहे। त इहे तमामु 1913 जूं बिल्डिंगूं आहिनि। हाणे इन्हनि जी भला कहिड़ी गारंटी आहे, कंहिं बि वक़्तु किरी बि सघनि थियूं। इन जो जेको अल्टरनेट आहे उहो न्यू DHQ हॉस्पिटल आहे, महिरबानी करे उहा जल्दी मुकमिल करे असांखे ॾिनी वञे त जीअं असां हितां खां शिफ्ट थी उते न्यू DHQ में वञी। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, ही आहे जेको MS मिरपुखा जो डॉक्टर हरचंद, हुनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। डॉक्टर अचनि था, एबसेंट थी था वञनि, या हाउस जॉब करण था वञनि, या डेपुटेशन ते हलिया था वञनि, रिपोर्ट थिए थी, मगर हुनजी पघार वरी बि हितां चालू आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी सी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी सी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मिरपुखास जे सिहत जे हवाले सां जेका सूरत हाल हुई, हाणे उमरकोट जे सिहत जे हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ो एंटी करप्शन पारां जेको छापो हुयो, उन में ऑडिट ऐं उन खां जेको मेडिसन जी ख़रीदारी, पेट्रोल ऐं उन खां अलावा TAD जी जेका कूड़ा बिल ठाहे, कूड़ा वोचर ठाहे उते रखिया हुआ, जॾहिं त सरज़मीन ते कुझु कोन हो। एतिरे ताईं एंटी करप्शन जे ज़रियनि खां मालूम थियो आहे त उहे जेके जाली बिल करे हुननि पंहिंजा जेके पेट भरिया आहिनि ऐं एतिरी करप्शन कई आहे, उन खां पोइ आला इख़्तियारनि जे हिदायतनि ते एंटी करप्शन जी टीम जेको आहे उते छापो हुयो, जंहिंखां पोइ इहो सॼो रिकॉर्ड हथु करे छॾियो। ऐं अहिड़ी तरह जेके इहे 3 ॼणा फरार बि थी विया, 4 ॼणा, उनखां पोइ हू बेल बि कराया, जंहिंमें अकाउंटेंट रमेश कुमार मेवशिरिया जेको 15 सालनि खां उते सिहत खाते में आहे, 62 माण्हू आहे, जंहिंजे करे इहे सॼी जेके अकाउंटेंट जिते बि हूंदा आहिनि, तक़रीबन असां ॾिसूं था त उहे 14 सालनि खां 15 सालनि खां उहे हूंदा आहिनि ऐं उहे एतिरी त करप्शन कंदा आहिनि, एतिरा उन्हनि खे पावर हूंदा आहिनि, जेके MS खे बदिली बि कराईंदा आहिनि, MS या DDO पावर वठी ॾींदा आहिनि, ऐं जेके डॉक्टर आहिनि उहे सभु हुननि वटि मजबूर हूंदा आहिनि। अहिड़ी तरह जेको अकाउंटेंट रमेश कुमार ते, आॻूणनि 2 MS ते, हिकिड़ो स्टोर कीपर ते, 4 ॼणनि ते केस दाख़िल थियो। हाणे ॾिसिजे त एंटी करप्शन पारां उन्हनि ते कहिड़ी कार्रवाई थी कई वञे, ऐं जेकॾहिं हिन वक़्तु बि जॾहिं उहे ज़मानत कराइनि त ज़ाहिर आहे सिर्फ़ु हुते स्टेटमेंट ॾींदा, केस हलनि था, अॻियां छा थो थिए, मगर जेके करप्शन कनि था उन्हनि खे वरी बि उते रखियो थो वञे। इहा आहे सिहत खाते जो सुधारो। जेके करप्ट माण्हू आहिनि उन्हनि खे उते रखियो थो वञे, त हालांकि इन्हनि खे साइड पोस्ट ॾेई या जेके इन्हनि खे मुअतल करे उन्हनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे, इहा उते जे ज़िम्मेदारी आहे उतां जे चूंडियल नुमाइंदनि जी, मगर को बि इन ते ध्यानु नथो ॾिए, जंहिंजे करे उन्हनि खे का बि परवाह न आहे। भले FIR दाख़िल थियनि, भले केस दाख़िल थियनि, कुझु बि कोन थिए। उन सूरत हाल जे हवाले सां असां ताज़ियूं जेके दवाऊं उते उछलायूं पियूं हुयूं उमरकोट रोड ते, छाछर रोड ते, SNTV पारां जेका आहे असांजो जेको छाछर जो रिपोर्टर आहे उन पारां जेका उहा ब्रेकिंग बि कई, उहो दवाऊं सॼियूं उनखे हाईलाइट कयो, मगर हिते सिहत खाते वारा मञण लाइ तयारु न आहिनि त उहे असांजूं दवाऊं न आहिनि। मरीज़नि खे नथा ॾियनि, माण्हू अचनि था परेशान थियनि था, मगर दवाऊं जेके सही हुजनि थियूं उन्हनि खे रोडनि ते उछलाए छॾनि। उन हवाले सां अलाहदाद राठौड़ आहे जेको उते जेको MS आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे? अलाहदाद राठौड़ साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो त ज़िले में टोटल केतिरा सिहत मर्कज़ आहिनि, सिहत जी छा सूरत हाल आहे? ओवरऑल
ज़िले में जेके असां वटि हिन वक़्तु जेके आहिनि 157 फैसिलिटीज़ आहिनि जेका असां वटि 3 पार्टनर्स वटि आहिनि, गवर्नमेंट ऑफ सिंध वटि आहिनि, IHS वटि आहिनि ऐं PPHI वटि आहिनि। त जेसिताईं गवर्नमेंट जे हॉस्पिटल्स जो सुवाल आहे त उन में असां वटि HR जी कमी आहे, जंहिंमें HR में मेन जेका आहे सा डॉक्टर्स प्लस जेका आहे सा टेक्निकल माण्हू जेके डिस्पेंसर्स आहिनि या स्टाफ नर्सिस आहिनि, उन्हनि जी जेका आहे सा ओवरऑल कमी आहे। चेयर खां असांजे मेन जेके असांजो हॉस्पिटल्स आहिनि जीअं तालके हॉस्पिटल्स आहिनि या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, इन्हनि में जेका आहे सा ज़रूरत बि आहे ऐं इन्हनि जी खोट आहे। बाक़ी जेसिताईं दवाउनि जो तालुक़ु आहे त असां वटि अल्हम्दुलिल्लाह असांजी गवर्नमेंट जी कंहिं बि फैसिलिटी में, चाहे वो GD हुजे, चाहे वो BHQ हुजे, चाहे वो DHQ हुजे या चाहे वो THQ हुजे, असां कंहिं बि दवा जी खोट न आहे। दवाऊं असां वटि जेके आयूं आहिनि त पोइ अञा ताईं त CRC टेंडर त कोन आयो आहे, पर जेका गवर्नमेंट असांखे इजाज़त ॾेई रखी त असां 2 क्वार्टर जेके अॻियां हुआ उन 2 क्वार्टरनि में परचेसिंग करे छॾी आहे। इंशाल्लाह कंहिं बि शइ जी कमी कान्हे, चाहे उहे वैक्सीन ARV जी सूरत में हुजे, चाहे ASV जी सूरत में हुजे, इहे असां वटि वाफ़र मिक़दार में हिन वक़्तु जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। त डिस्ट्रिक्ट अस्पताल जी छा सूरत आहे? जेके डिस्ट्रिक्ट अस्पतालूं ठहनि थियूं, असीं ॾिसूं था त केतिरे अरसे खां, मगर उनजो कमु ईअं रोलड़े जो शिकार हूंदो आहे। छा सूरत आहे डिस्ट्रिक्ट अस्पताल जी? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जो कमु त हले पियो, पर तमामु स्लो आहे। आऊं इन हॉस्पिटल खे वीकली विज़िट करियां पियो ऐं जॾहिं बि पुछां पियो त इंजीनियर हुते मौजूदु आहे, उहो मूंखे इहो ई ॿुधाए त साईं 2 महीननि में ॾींदा, साईं 2 महीननि में तव्हांखे हैंडओवर करियूं। पर उहे त 2 महीना अलाए कहिड़ा अचनि था ऐं कंहिं में हैंडओवर थिए थी। उहे पंहिंजा मसइला खणियो वियो त हीउ कोन थियो आहे, उहो कोन थियो आहे, बिलिंग कान थी आहे, उनजे करे असां वटि थोरी घणी डिले आहे। बाक़ी त हॉस्पिटल स्ट्रक्चर वाइज तक़रीबन हाणे 90% जेका आहे सा रेडी आहे, तयारु आहे इसके। सर, उमरकोट खां कुझु किलोमीटर अॻियां जेके सिहत खाते जो दवाऊं उछलियूं वयूं, जंहिंमें सेक्रेटरी DG इन्हनि नोटिस वरिता, उनजूं टीमूं बि आयूं, इंक्वायरियूं बि थियूं, पर इन जो ज़िम्मेदार केरु आहे? इहे कंहिंजूं दवाऊं हुयूं? इहे दवाऊं जीअं असांखे रिपोर्ट थी त असां उहे दवाऊं ॾिठियूंसीं। उन खां पोइ DG साहिब जी टीम आई, जंहिंमें असांजो डिप्टी डायरेक्टर जनरल हुयो, डायरेक्टर हुयो, आऊं हुउसि ऐं ADHO मिठी हो। असां इन्हनि दवाउनि खे ॾिठोसीं, इन्हनि दवाउनि खे परसू कयोसीं थ्रू आउट ॿिन्ही डिस्ट्रिक्ट्स जे मुख़्तलिफ़ स्टोर्स जे अंदरि ॾिठोसीं त उन्हनि जे कंहिं बि स्टॉक रजिस्टर में जेका आहे सा हिननि दवाउनि जी 2 साल अॻु ताईं का एंट्री न आहे। ऐं कंहिं पोइ असां उन्हनि जा ऑर्डर ॾिठासीं त 2 साल जे अंदरि टेब्रोज कंपनी खे असांजे तरफ़ां ॿिन्ही ज़िलनि जो कोई ऑर्डर ई न आहे। ऐं उन खां पोइ असां वटि जीअं उन में 3 आइटम हुआ। मेन जेका हुआ हिकिड़ी मल्टीविटामिन टैबलेट हुई ऐं हिकिड़ी जेका आहे सा गोरी आहे ऐं हिकिड़ो जेको आहे छाछे आहे ऐं हिकिड़ो ज़ाइनोसिन ड्रॉप हो। पर ज़ाइनोसिन ड्रॉप असां वटि 3 साल थिया आहिनि त परचेसिंग ई कान। 3 साल खां अॻु जी परचेसिंग हुई जेका उहो हुननि अॻियां ई यूज़ करे छॾी हुई। उनजे स्टॉक रजिस्टर खे ॾिठासीं त उहे सभई स्टॉक रजिस्टर हुननि वटि निल आहिनि। उन खां पोइ असां डायरेक्ट कंपनी सां बि राब्तो कयोसीं ड्यूरिंग असांजी इन इन्वेस्टिगेशन। त कंपनी वारे सां जॾहिं इहा ॻाल्हि थी त हुन चयो त असां वटि बि जेको आहे हिननि 2 ज़िलनि में ऑर्डर ई कोन आया आहिनि, न को असां हुननि खे सप्लाई ॾिनी आहे। सप्लाई असां जेका ॾिनी आहे उन में हुननि जेको असांखे ॿुधायो त असां सांगड़ खे ॾिनी आहे, बीप्रकाश खे ॾिनी आहे, अञा ॿिए कंहिं ज़िले जो घोटकी खे ॾिनी आहे। त इन्हनि 3 ज़िलनि खे असां सप्लाई ॾिनी आहे ऐं हिननि नालनि सां, बाक़ी हिननि 2 ज़िलनि खे कोन्हे ॾिनी। राठौड़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां DHO उमरकोट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। न कंपनी दवा या ठाही आहे, न हिननि खे दवा मिली आहे, न हिननि वटि रिकॉर्ड आहे। हीअ दवा जेका खिलाई मखलूक उते छॾी वई या उते ॻोठणा दवाऊं ठाहिनि था, ख़राबु थी वियूं, उन्हनि उछले छॾियूं। हमेशह ईअं थिए थो, जेके बि दवाऊं अचनि थियूं या हीअ नथा ॾियनि ऐं उन करे उछलाए छॾींदा आहिनि। आख़िरी में हिन जूं सिर्फ़ु इंक्वायरी जेके टीमूं जुड़ंदियूं आहिनि उहो पंहिंजो रिकॉर्ड साफ़ करे बाक़ाइदे क्लियर करे मथे रिपोर्ट ॾेई छॾींदा आहिनि। जेकॾहिं मथे रिपोर्ट ॾियनि बि था तॾहिं बि उनजो को बि असरु कोन पियो पए। मर्ज़ी आहे सिहत खाते वारनि जी खपे थी कनि, मरीज़नि खे दवाऊं न ॾियनि, रोडनि ते उछले छॾनि, हीअ पंहिंजी मर्ज़ी आहे मालिकनि जी। नाज़रीन, हिन वक़्तु असां अगरि जेको जॉइन कयो आहे, असां उतां जो जेको MS आहे आज़म खोसो,
उन खां पुछंदासीं त हालांकि उते जे डिस्ट्रिक्ट इस्पताल आहे उहो रोलड़े जो शिकार आहे। सर तव्हां इहो ॿुधाइजो आज़म साहब उमरकोट जी सिविल इस्पताल जेका आहे उन जी जर्नली छा सूरत हाल सिहत जे हवाले सां? हीअ असांजी हॉस्पिटल जी बिल्डिंग 1976 जी ठहियल आहे। जॾहिं ही RSC लेवल जी हुई उन खां पोइ कुझु हिकिड़ो ब्लॉक हिन में बाद में एडिशनल ठहियो ऐं उनखे तालकिया हॉस्पिटल जो दर्जो ॾिनो वियो। 2005 में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जॾहिं हुयूं तॾहिं हिनखे जेको सो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल जो दर्जो ॾिनो वियो, पर बिल्डिंग जी पोजीशन जेका असां कैपेसिटी उहा साॻी रही। ही 55 बेड जी हॉस्पिटल आहे जेका असांखे उमरकोट पूरो डिस्ट्रिक्ट बि लॻे थो। थरपारकर जो चाचरो दायली तालुकनि जा माण्हू बि हिन पासे अचनि था, सांगड़ साइड जा माण्हू बि हिन पासे अचनि था। उन हिसाब सां जेको सो जंहिं महिल पेशेंटनि जी गेस्ट्रो या इन जी का सीज़न हूंदी आहे तॾहिं त असां माना 100 खां मथे जेको सो एडमिशन थी वेंदी आहे। हली पोइ एडिशनल असांखे बेड लॻाइणा पवंदा आहिनि, गुंजाइश खां वधीक जेको सो पेशेंट अची वेंदा आहिनि हलिया। उन खां पोइ जेको सो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल जो दर्जो त ॾिनो वियो, पर उनखे जेको सो ट्रेज़री में बजट में जेको सो उनमें जेको सिर्फ़ु तालके वारी जेको सो हैसियत अञा ताईं ॼाणी वञे थी। ऐं उन खां पोइ जेको उनजी न पोस्टनि में कुझु इज़ाफ़ो कयो वियो आहे। हाणे जीअं असां वटि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल हुअण सां जे करे असां वटि 4 माना एम्बुलेंस ऑन रोड आहिनि, जेके पहिरीं 2 हुयूं, 2 वरी मूं कमु कराए हिनखे ऑन रोड कयो आहे, पर असां वटि सेक्शन पोस्ट सिर्फ़ु ड्राइवर जी हिकिड़ी आहे। हाणे हिकिड़ी पोस्ट ते पोइ 2 असां ड्राइवर वरी जेको सो DHO खां वरिता आहिनि, त उन में 3 एम्बुलेंसूं असांजो ऑन रोड आहिनि, हिकिड़ी अञा बि जेको सो असांजी ड्राइवर न हुअण जे करे बीठल आहे। स्टाफ जी पोजीशन जेका असां वटि उहो शार्टेज आहे। असां वटि तक़रीबन 13 एडमिनिस्ट्रेशन साइड जूं पोस्टूं आहिनि, जंहिंमां 5 फील्ड आहिनि, 8 वेकेंट आहिनि ऐं 18 स्केल असां वटि 50 पोस्टूं आहिनि सेंक्शन जेके आहिनि, जंहिंमां सिर्फ़ु 7 फिल आहिनि ऐं 43 पोस्टूं जेके से वेकेंट आहिनि। 17 स्केल में जेके डॉक्टर्स जूं पोस्टूं असां वटि 45 सेंक्शन आहिनि, जंहिंमां 22 फील्ड आहिनि, 23 वेकेंट आहिनि ऐं 22 जेके फील्ड आहिनि उनमां बि जेको सो 5 डॉक्टर असांजा पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ डेपुटेशन ते वियल आहिनि। इन हिसाब सां जेको सो असांखे काफ़ी शार्टेज थिए थी। असां वटि मेडिकल लीगल सेक्शन बि अलॻि सां डॉक्टर कोन आहिनि जेके डील करनि। इन्हनि मेडिकल लीगल इन्हनि में मेडिकल ऑफिसरनि खां मेडिकल लीगल जो बि कमु वरितो वञे थो, OPD जो कमु, इंडोर जो कमु वरितो वञे थो। असां वटि ऑपरेशन थिएटर आहे, पर सर्जन आहे, एनेस्थेटिस्ट न आहे, इन करे 2 सालनि खां असांजे ऑपरेशन थिएटर बि बंदि पियल आहे। सर्जन जूं बि 2 पोस्टूं हुअणु खपनि। त गाइनोकोलॉजिस्ट असां न आहे, इन करे पेशेंट जेको असां डिलीवरी जा अचनि था, जेकॾहिं हुनखे सीज़र जी ज़रूरत पए थी त पोइ असांखे मजबूरन जेको सो हुनखे रेफर करिणो थो पए हैदराबाद जे लाइ। सफ़ाई सुथराई जी काफ़ी कोशिशि करूं पिया ऐं काफ़ी जेको सो हिते पहिरीं गंदगी जा ढेर लॻंदा हुआ। ही साफ़ी हज़रात असां वटि तव्हां ईंदा रहिया आहियो, काफ़ी घुमंदा रहिया आहियो, पहिरीं पोजीशन खां काफ़ी बहितर आहे। असां अलॻि सां हिकिड़ो पार्क बि बहितरीनु ठाहिरायोसीं माण्हू पेशेंट जे अटेंडेंस ते वेहण जे लाइ ऐं डाइट बि मरीज़नि खे जेको सो असां बहितर क़िस्म जी ॾेई रहिया आहियूं, मेडिसन बि ॾेई रहिया आहियूं। बाक़ी असांजे लाइ जेको सो स्टाफ जी जेका डॉक्टरनि जी शार्टेज आहे उहो असीं गुज़ारिश कंदासीं हेल्थ सेक्रेटरी हेल्थ खे त जेको सो उहो असांखे पूरो करे ॾींदो। जी आज़म खोसा साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां उमरकोट जे DHO या हुतां जे जेको MS आहे उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुनजो चवण त डिस्ट्रिक्ट आहे उमरकोट ज़िलो, मगर अञा ताईं असांखे तालके जो दर्जो ॾिनल आहे। जर्नली सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो रहा। हिन प्रोग्राम जे अंदरि असांजो मेन मक़सदु इहो हो त टोटल डॉक्टरनि जी खोट केतिरी आहे, सिहत जूं सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि। DHO ऐं MS खे खणण जो मक़सदु आवाम खे ख़बर पए जॾहिं ही दवाऊं कनि था। असां वटि तमामु घणियूं दवाऊं पयूं आहिनि, सिहत जूं सहूलियतूं असीं सभु ॾियूं पिया। ज़िले जी सूरत हाल ही आहे, मगर आवाम जेॾीमहिल वञे थी या मरीज़ जेॾीमहिल वञनि था उन्हनि जा माइट उहे ई रड़ियूं कनि था त असांखे दवाऊं नथियूं मिलनि। जेके अटेंडेंट्स अचनि था, जेके मरीज़ अचनि था, मजबूरनि ॿाहिरां दवाऊं वठण थियूं पवनि। हुकूमत सिंध खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी सिहत जा जेके मर्कज़ आहिनि उनखे सुधारियो वञे ऐं ख़ासि तौर ते ही जेके जाली आर्डर जेके थिया आहिनि, जेके हिन वक़्तु ताज़ो मिरपुखास में 2 आर्डर जेके आया हुआ जॉइनिंग करणु, उहा जॉइनिंग बि DHO जी कूड़ी सही सां कयूं, सेक्शन ऑफिसर बि कूड़ी सही करे आया।
इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, एंटी करप्शन में केस दाख़िल कयो वञे त जीअं आईंदा या ख़बर पए असल जेके ग़रीब मिसकिन मुस्तहक़ जेके माण्हू आहिनि, जेके नौजवान पढ़नि था, उन्हनि जो हक़ मारियो थो वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।